लास्ट वापस ॾिनो आहे जेको असां ख़बर कुशाई करे कानूनी तौर ते असां वापसि कढे आया आहियूं। पर उन सां गॾोगॾु सम्झ 3 खां 34 साथी हींअर बि उन्हनि जी पुलिस कस्टडी में आहिनि। ख़ुदि इरफान लिगारी जो भाउ फरमान लिगारी 2 पुलिस कस्टडी में आहे। न सिर्फ़ु इहो ई पर उन सां गॾोगॾु साथी शहीद ज़ाहिद लिगारी जी जेका FIR आहे उहा बि न कटराई वई आहे ऐं गॾोगॾु शहीद इरफान लिगारी जो जेको पोस्टमार्टम रिपोर्ट आहे उहा बि असांखे न पई ॾिनी वञे। हाणे जेको इरफान ते ज़ाहिद ते लॻायो त हिन जो भेण तंज़ीम सां वाबस्ता आहिनि, उन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? जॾहिं त हिन ॻोठ में लतीफ़ साईं जा पारखू रहनि था ऐं जेको तव्हांजो जागिरता पब्लिक स्कूल आहे उन जे हवाले सां तव्हां जेको तइलीम ॾेई रहिया आहियो उन बाबति तव्हांजो छा? साईं पहिरीं ॻाल्हि त इहो जेको चवनि था त कंहिं गैर क़ानूनी तंज़ीम सां वाबस्ता आहिनि, अहिड़ो का बि ॻाल्हि न आहे। हिन जी हारीपोरे मज़दूर जेका हिननि जी तंज़ीम हुई ही पाण में हुया ऐं इन्हनि साथियुनि जेका ही पुरअमन एहतजाज कयो मोरे में ऐं उनखे पुरतशद्दुद पुलिस जे वाठनि ऐं इन्हनि ख़ुदि बणायो ऐं उन सां गॾोगॾु जागृता पब्लिक स्कूल हिन ॻोठ जे ॿारनि खे तइलीम ॾिए पियो ऐं तइलीम ॾींदो रहंदो। लतीफ़ बि पढ़ाए पियो ऐं सियासी समाजी तइलीम पियो। लतीफ़ साईं चयो त सूरियाह सिंगार अॻही आशिकनि जो, सूरियाह सिंगार अॻही आशिकनि जो, मुड़ण मोटण मेणो थिया निज़ारे निर्वार, कुसण जो करार असुल